अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु कचहरी पॉडकास्ट जी हिकिड़ी नई एपिसोड सां गॾु राकेश शिकागो मां ऐं आसिफ लंडन मां ऐं आउं बि लंडन जे आसपास मज़ाफ़ाती इलाइक़नि मां तव्हांखे वेलकम चवां थो। अॼु असां जेका असांजी कचहरी आहे उहा हिकिड़े गाने खां शुरू कंदासीं। गाने जी ॿ लाइनूं आहिनि ऐं तमामु माना त मशहूरु गानो रहियो आहे कंहिं दौर में। शेर है, शेर अर्ज है बेसिकली। साडे नाल रहोगे ते ऐश करोगे, जिंदगी दे सारे मजे कैश करोगे। त हाणे इन जेका ॿी सिट आहे कैश, उन जी तशरीह असां कवर कंदासीं हिन में पॉडकास्ट में। ऐं कैश ऐं पैसो छा आहे ऐं पोइ अल्टीमेटली ऐं मेनली असांजो क्रिप्टो करेंसी छा आहे, बिटकॉइन छा आहे, इन ते अॼु कचहरी कंदासीं। ऐं मेन अॼु असांजो टॉपिक बेसिकली बिटकॉइन आहे ऐं पोइ उन सां मुंसलिक जेके बि टेक्नोलॉजियूं आहिनि ऐं जेको बि जादू आहे उनखे असां डीकोड करण जी कोशिशि कंदासीं जेतिरो थी सघियो। ऐं तव्हांखे अगरि व्यूज़ आहिनि हिन ते तव्हां बिल्कुलु शेयर करियो वीडियो ते ऐं फेसबुक ते, जिथे बि तव्हांखे मुनासिबु लॻे, छो इहो टॉपिक इलाही वॾो आहे ऐं असांजे वस जो बि न आहे, पर जेतिरी असांखे सम्झ आयो उन हिसाब सां तव्हां कवर कंदा। So let's start with a question. Asif, can you begin with what your thoughts are, what your questions are regarding Bitcoin? हाँ, राकेश का सवाल पे किया ना सा पहिरां शुरू थियण खां पहिरां त बिटकॉइन आहे छा? So let's start with that. the main Bitcoin currency है ना, digital currency का बुनियादी तौर पे that's the advertisement version of it, ठीक है? पर obviously वो technology उनके enable थी करे पई, उनजे पोयों खोड़ सारी technology आहे जेका इस जो नेटवर्क हिकिड़ो पूरो जेके ब्लॉकचेन चयो वेंदो उनखे हलाए थी पई उहा टेक्नोलॉजी। बिटकॉइन हाणे सवाल पाण हाणे बि ॻाल्हायूं पिया जॾहिं पाण रिकॉर्डिंग शुरू न कईसीं त ऑलरेडी घणो जेको मोस्ट ऑफ द मनी जेको आहे न दुनिया में हिन वक़्तु ऑलरेडी डिजिटली एग्ज़िस्ट करे थो पियो। बैंक अकाउंट्स में कंहिं डेटाबेस में लिखियल आहे त बाबा फलाणे माण्हू जे अकाउंट में एतिरा पैसा पिया आहिनि था, है न। पोइ हिकिड़ो बंदो सतोशी उनजो चवण इहो त पाण खे जेको करेंसीज़ आहिनि न उहे नेशन स्टेट्स खां डिटैच करणियूं आहिनि। उनजा खोड़ मोटिवेशन्स हुया सतोशी जा, जंहिंजे करे हू इहा ॻाल्हि करे पियो। माना उहो पर उहो इन प्रॉब्लम खे सॉल्व करण जी कोशिशि करे पियो। हू चवे पियो त तव्हांजी जेको करेंसी आहे ग्लोबली दुनिया में हिकिड़ी करेंसी हुजे ऐं उहा कोई हिकिड़ो माण्हू या कोई हिकिड़ो इंस्टीट्यूशन उनखे कंट्रोल न करे उन करेंसी खे, को मुल्क उनखे हिकिड़ो मुल्क कंट्रोल न करे करेंसी खे। जीअं हिन वक़्तु सॼी दुनिया में अमेरिकन डॉलर या सभिनी खां टॉप करेंसी आहे, उनखां पोइ यूरो आहे, यूरोज़ोन जो, उनखां पोइ येन आहे। इहे जेके बास्केट ऑफ करेंसीज़ आहिनि, इहे जेके टॉप बास्केट आहे उहा दे आर कंसिडर्ड ॾाढियूं स्टैंडर्ड करेंसीज़। सतोशी चवणी आहे त इहे करेंसीज़ जेके आहिनि छो त उहे नेशन स्टेट्स कंट्रोल थो करनि त उनजा खोड़ सारा इफेक्ट्स आहिनि जेके अनडिज़ायर्ड आहिनि। डिजिटल वर्ल्ड में ऑलरेडी पैसा एग्ज़िस्ट करनि हूअं ई बैंक अकाउंट्स में था या वर्चुअली करनि था पिया, त छो न पाण हिनखे ॿिए नमूने सां एक्सप्रेस कयूं पैसे खे। Right. Yeah. Very interesting take. अच्छा, इनते sorry नंढी साइड वारी पॉइंट उहा ई आहे त जिनखे ख़बर आहे सतोशी केरु आहे। सतोशी इज बेसिकली पर्सन और ग्रुप ऑफ पर्सन्स आहे जंहिं इहो सॼो बिटकॉइन वारो गेम शुरू कयो। Is that correct? पर दुनिया में कंहिंखे ख़बर कोन्हे त एग्जैक्टली केरु आहे सतोशी, राइट? सतोशी नाकामोटो हे असल में, हा मां अगेन थोरो कॉन्टेक्स्ट लाइ, हिकिड़ो बंदो आहे जेको के मेलिंग लिस्ट ते ईमेल कई हुई जंहिंमें न पंहिंजो आइडिया बिटकॉइन जो एक्सप्रेस कयो ऐं कोड रिलीज़ कयो। न साॻी माण्हू जेको इनिशियल कोड आहे बिटकॉइन जो, उन ई माण्हू। we think it's one person, most people think it's one person, we just don't know exactly केरु आहे, मतलब उन नालो रियल नालो आहे या न आहे, मतलब we don't really know। काफ़ी माण्हू इहो क्लेम करण जी कोशिशि कई आहे त उहे सतोशी आहिनि, बट nobody is really proven it। त ख़बर न आहे कहिड़ो माण्हू आहे। It's like this is a big mystery around Bitcoin, but in a way उनजो अनोनिमाइज हुजण में बि हिकिड़ो मैसेज आहे। एक्चुअली सतोशी जो अनोनिमाइज हुजण में बि मैसेज इहो आहे त मां इम्पोर्टेंट न आहियां, नेटवर्क इम्पोर्टेंट आहे। उनजो बि इहो ई मैसेज हुयो उन वक़्तु में त बाबा मुंहिंजो आइडिया हे आहे या असांजो आइडिया आहे, जेकॾहिं मल्टीपल माण्हू, इट डज़न्ट मैटर त मां छा आहियां नेटवर्क में।
छो त सॼो कोड रिलीज थियल आहे पब्लिक डोमेन में, आइडिया उन पब्लिक डोमेन में रिलीज कयो, उनजो प्राइवेट आइडिया न आहे। उन सॼी शइ, सॼी हर शइ कोई बि उन वटि कंट्रोल उन माण्हू वटि, उन सतोशी वटि अकेले वटि न आहे। बिटकॉइन इज, इट बिलोंग्स टू द इंटरनेट एज अ कॉन्सेप्ट। So now how does it work? How would it work? माना यो अगर पोयां उन्ही का अथॉरिटी कोने पैसे जे पोयां मूं तव्हांखे ॿ बिटकॉइन ॾिना, 2 बिटकॉइन त इलाही थींदा हाणे जी क़ीमत में, पर सम्झ मूं जेको सो संगत में अची करे मुंहिंजो ठीकु आहे, ख़ैर आहे, 2 बिटकॉइन रखी छॾ राकेश, त उन खे गारंटी कहिड़ी थींदी मूं तव्हां ॾिना ऐं तव्हां चओ त मूंखे ॾिना ई कोन्हे पैसा, राइट? सो अगर पोयां सेंट्रल बैंक ना है त ये कीअं गारंटी थींदी त मूं तव्हांखे इहे पैसा ॾिना आहिनि या का बि बैंक न आहे? हा, उहो ब्लॉकचेन यूज़ कंदो आहे। ब्लॉकचेन जी हिकिड़ी टेक्नोलॉजी आहे बिटकॉइन जेको इस्तेमालु कंदो आहे। ऐं ॿियूं करेंसीज़ जेके हाणे आयूं आहिनि क्रिप्टो करेंसीज़, उहे बि साॻियो ई कॉन्सेप्ट यूज़ कंदियूं आहिनि। आइडिया इहो आहे त जेको तव्हांजा दुनिया में कंप्यूटर हलंदा पिया आहिनि खोड़ सारा, उहे हिकिड़े नेटवर्क सां कनेक्टेड, जीअं हींअर पाण कनेक्टेड हूं ज़ूम जे नेटवर्क सां, जिते पाण इहा रिकॉर्डिंग था कयूं पिया, ईअं खोड़ सारा कंप्यूटर्स आहिनि सॼी दुनिया में जेके डिस्ट्रीब्यूटेड आहिनि, सॼे कुंड कच्छ में फैलियल आहिनि, उहे पाण में ॻाल्हाइनि था पिया कंप्यूटर, ठीकु आहे न? पोइ जॾहिं ट्रांज़ेक्शन थिए, जॾहिं अवकाश मां रखे 2 बिटकॉइन मोकिलियो, त आई एम वेटिंग बाय द वे नाउ वेरी एंशियसली, जॾहिं मूंखे मोकिली ॾे इहे 2 बिटकॉइन, त उहा ट्रांज़ेक्शन जेका आहे न, उनखे वेरीफाई करण लाइ हिकिड़े सर्टन पोर्शन ऑफ द नेटवर्क में जेके बि नोड्स आहिनि, उन्हनि खे चवणो आहे हा इहा शइ वाकई थी आहे, उन्हनि खे वेरीफाई करणी आहे इहा ट्रांज़ेक्शन। उहा जेसि ताईं उहा ट्रांज़ेक्शन हिकिड़े थ्रेशोल्ड ऑफ नोड्स वेरीफाई न कंदा, तेसि ताईं उहा ट्रांज़ेक्शन लेजर में लिखबी न। Ledger is like it's a distributed ledger of some kind. हिकिड़ी डेटाबेस आहे जेका हिकिड़ी जॻह ते एग्ज़िस्ट नथी करे, जेका सॼी दुनिया में एग्ज़िस्ट करे थी, हर नोड ते अलॻि अलॻि एग्ज़िस्ट थी करे पई, ऐं उनजी कॉपी ठाहे थी उन डेटाबेस जी हर नोड ते, जेके बि नोड हज़ारे, हाणे त लखे नोड्स आहिनि शायदि बिटकॉइन जे अंदरि। सही। त जेसिताईं नेटवर्क जे हिकिड़े सर्टन हिस्से में उहा ट्रांज़ेक्शन कमिट न थी वेंदी, तेसि ताईं इहा ट्रांज़ेक्शन न ॻणी वेंदी त इहा थी वई। माना परसेंटेज वाइज अगर सर्टन परसेंटेज ऑफ नोड्स जिन वटि उहा डेटाबेस आहे, उहे एग्री नथा कनि त एग्जैक्टली इहा ट्रांज़ेक्शन एग्जैक्टली हिन टाइम ते हेतिरे अमाउंट ते थी आहे, तेसि ताईं उन ते कंफर्मेशन। सो फॉर एग्जांपल आउं अगरि पंहिंजे मूं वटि जेको लेजर आहे, कॉपी आहे, उन में आउं लिखी छॾिया हुआ मूं राकेश खे 2 माना बिटकॉइन ॾिना आहिनि, उहो संगत में हिकिड़े ॿिए खे चयो, उन पंहिंजे करे चेंज करे छॾियो, त असां 2 मिली करे इनफ कोन थींदासीं जो इहो प्रूव करे सघूं त मूं राकेश खे ॾिना आहिनि। सही? माना तव्हांखे दुनिया जी शायदि वठणी आहे काई बि शइ करण जे लाइ। सही। पर अॻे ज़माने में बि ईअं थींदो, जॾहिं बार्टर सिस्टम हूंदो, तॾहिं बि ईअं ई थींदो त बाबा हे मूंखे 2 बकरियूं फलाणे माण्हू फलाणे खे ॾिनियूं, पोइ लिखी छॾींदा क्ले टैबलेट्स ते, रखी छॾींदा मंदरनि में, टेम्पल्स में रखी छॾींदा, बेबीलोनियंस, है न, लिखी करे त हे शइ थी, है न? त माण्हू वञी करे ॾिसंदा त कहिड़ियूं कहिड़ियूं ट्रांज़ेक्शन्स थियूं आहिनि, फिज़िकली पयूं हूंदियूं एच्ड, ठीकु आहे न? पर कॉन्सेप्ट इहो आहे त जॾहिं दुनिया शायदि थी ॾे न त हे शइ थी आहे, त पोइ उहा वाकई थी आहे, ठीक है? ना थी त ना थी। न हिनखे थोरो वधीक हिन में डिग डीप था कयूं। नोड्स छा मतिलबु कीअं मां त सुभाणे लेजर जी कॉपी रखी सघां थो, उनजी छा क्राइटेरिया छा आहे रखण जो? हा, तूं बि स्टार्ट पंहिंजे लैपटॉप ते स्टार्ट करे सघें थो बिटकॉइन जो नोड, बिल्कुलु करे सघें थो पियो। पोइ तूं छा तोखे जेके न, हा उहो तूं बिल्कुलु करे सघें थो पियो। तोखे कुझु सॉफ्टवेयर हलाइणो पवंदो लोकली पंहिंजे कंप्यूटर ते, पोइ उहो उन सॉफ्टवेयर में सॼियूं IP एड्रेसिस हूंदियूं आहिनि, कंहिंसां हुनखे ॻाल्हाइणो आहे, उहो सॼो प्रोटोकॉल ठहियल आहे, उहो माना हुन में का एज़ अ यूज़र घणी हुन में कॉम्प्लेक्सिटी कोन्हे। जेकॾहिं तव्हां यूज़ करणु चाहियो था न त तव्हां नोड स्टार्ट करे सघो था। सॼी पहिरियों कमु इहो नोड छा कंदो, जेका हिन वक़्तु ताईं सॼी दुनिया में ट्रांज़ेक्शन थियूं आहिनि, पहिरियों सॼी डाउनलोड कंदो, त हुनखे टाइम लॻंदो आहे स्टार्ट थियण में, हुनखे अलाए घणा 3-4 GB शायदि अॼुकल्ह साइज़ थी वई आहे ट्रांज़ेक्शन जी, उहा सॼी डाउनलोड कंदो। माना उहो पहिरियों हुनखे उहो नोड चवंदो लेट मी कैच अप, त कहिड़े माण्हू वटि केतिरा पैसा आहिनि, ठीकु आहे न? त माण्हू न कहिड़े कहिड़े अकाउंट में केतिरा पैसा पिया आहिनि, पोइ उहे अकाउंट जेके आहिनि उहे उन्हनि खे वॉलेट चयो वेंदो आहे बिटकॉइन जी ॿोली में, वॉलेट्स, ठीकु आहे न? कहिड़े वॉलेट में केतिरा पैसा पिया आहिनि, उहे पोइ जॾहिं उहो कैचअप कंदी, उहो तव्हां नोट कैचअप करे वेंदो जेके ट्रांज़ेक्शन्स थी हुननि सां, उन खां पोइ इट्स रेडी, उहो पार्टिसिपेट करणु शुरू कंदो नेटवर्क में। कोई बि किथे बि करे सघे थो, को क्राइटेरिया न आहे? कोई क्राइटेरिया, एज लॉन्ग एज तव्हां वटि इंटरनेट हुजे, छो त इंटरनेट ते हुजणु ज़रूरी आहे। मिसाल तौर पे माण्हू जेके चाइना में वेठो आहे, ऐं चाइना जी गवर्नमेंट
IPs ब्लॉक थी करे छॾे त पोइ मरी वियो न करे सघंदो। पर चाइना जी गवर्नमेंट काई बि दुनिया में हिन वक़्तु गवर्नमेंट अहिड़ी न आहे जंहिं बिटकॉइन खे ब्लॉक कयो आहे इन दैट वे। ऐं या ॿियो इहो बि आहे त बिटकॉइन खे ब्लॉक करणु ॾाढो ॾुखियो बि आहे, छो त थिए छा थो, तव्हां काई सेंट्रल अथॉरिटी न आहे बिटकॉइन जी, है न, त इट इज़ अ डिस्ट्रीब्यूटेड नेटवर्क। त दैट्स दी अदर इंटरेस्टिंग थिंग। मतलब का हिकिड़ी गवर्नमेंट डिसाइड बि करे न बाबा असांखे इहा करेंसी न खपे, दे कांट रियली डू इट, दैट्स आउट ऑफ लक। ॾाढो ॾुखियो आहे हिनखे ब्लॉक करणु। पूरो इंटरनेट ई बंदि गारंटी कंहिंजी आहे? अवकाश जो सवाल जो हा। अल्टीमेट गारंटी कंहिंजी आहे? वैल्यू माण्हुनि जी डॉलर जी आहे, डॉलर त बैक्ड अप आहे यूएस गवर्नमेंट आहे, ठीकु आहे। अल्टीमेटली पूरी तव्हां कोई बि डॉलर न वठंदो, आख़िर में तव्हां वटि जेकॾहिं $5 पिया आहिनि या $6 मिलियन पिया आहिनि, हा त यूएस गवर्नमेंट तव्हांखां वठंदी या तव्हांखे वैल्यू ॾींदी हुनजी, गोल्ड में या कंहिं बि शइ में। हिन मूं वटि आख़िर में मां आख़िरी माण्हू बचियो आहियां जंहिं वटि बिटकॉइन आहिनि, 5 मिलियन बिटकॉइन्स आहिनि सपोज, हा ऐं ॿियो को बि नथो वठे हुनखे, ॿियो को बि नथो मञे, कंप्यूटर सभु तबाह थी विया या भॼी पिया, जेको बि थियो, हा त उन हाणे हुन 5 मिलियन जी वैल्यू केरु बैकअप कंदो? हा उहो गारंटी जी बिल्कुलु काफ़ी इन वांगुरु ई आहे जीअं ॼणा पाण जेकॾहिं अॼुकल्ह पाण बैंक्स यूज़ कंदा आहियूं, है न, त पाण हिकिड़ो अकाउंट हूंदो आहे, पासवर्ड हूंदो आहे हुनजो, है न, त मुंहिंजा पैसा पिया आहिनि थिया। उनजी गारंटी जी जेका नेचर आहे न बिटकॉइन जी, उनखां काफ़ी डिफरेंट न आहे। जेके मॉडर्न बैंक्स में जीअं तव्हां लॉग इन करे वञो था पिया न, क्रिप्टो तव्हां हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे, हिकिड़ी साइंस आहे पूरी क्रिप्टोग्राफी जी, ठीकु आहे न, त गारंटी हिनजी मैथमेटिकल आहे, मां इहो थो चवणु चाहियां। हुनजी गारंटी फिजिकल न आहे, हुनजी गारंटी जेका आहे प्रोटोकॉल ऐं मैथमेटिक्स मां अचे थी पई। त बाबा ही जेका अल्टीमेटली हिन सवाल जो जवाबु इहो आहे। हाणे उहो कीअं अचे थी पई, वी कैन टॉक अबाउट इट, पर उनजी गारंटी फिजिकल माना ॾाढो मोटो आहे वेठो जेको इम्पोज कंदो। गारंटी तव्हांखे नेटवर्क थो प्रोवाइड करे, जेको बिटकॉइन जो नेटवर्क आहे न, उहो जेको शायदि ई ॾींदा न माण्हू, उन मां तव्हांखे गारंटी मिले थी त बाबा हा हे शइ वाकई थी। माना चवण जो मक़सदु त नकली बिटकॉइन ठाहिण इम्पॉसिबल आहे, नियरली इम्पॉसिबल, नियरली। हा दैट्स अनदर माना मैथमेटिकल वे ऑफ पुटिंग इट, त जेका प्रोबेबिलिटी आहे न हिकिड़ी नकली ट्रांज़ैक्शन खे कमिट कराइण जी, त बाबा तुंहिंजे मिसाल तौरु मूंखे चोरी करणा हुजनि, कंहिं वॉलेट मां पैसा हिकिड़े मां कॾहिं ॿिए में विझणा हुजनि, ऐं मूंखे कन्विंस करणो हुजे सॼे नोड्स खे, दुनिया जे खे, त बाबा हे शइ वाकई थी आहे, उनखे एक्चुअली करणु इम्पॉसिबल आहे फॉर अ सर्टन नेटवर्क साइज़। जॾहिं नेटवर्क हिकिड़ी साइज़ जो थी थो वञे त उनजी जेका प्रोबेबिलिटी आहे उहा अप्रोच थी करे ज़ीरो बेसिकली, त उतां गारंटी थी अचे। हाणे दैट्स द टेक्निकल आंसर टू योर क्वेश्चन आसिफ, पर फ्रॉम अ पॉलिटिकल या इकोनॉमिक्स जे पर्सपेक्टिव खां पाण ॾिसूं न, जेको गारंटी आहे, उहो गारंटी तव्हांखे नेटवर्क थो ॾिए। जेके माण्हू पार्टिसिपेट था करनि पिया न, उहे तव्हांजी गारंटी था करनि पिया। जेकॾहिं सुभाणे नेटवर्क मरी वियो, द गारंटी इज़ गॉन, तव्हांजा पैसा विया, ठीकु आहे न। सो दैट्स अ गुड थिंग टू हाईलाइट हियर। त रिस्क आहे, है न, रिस्की आहे, त पर इहा रिस्क नेशन स्टेट सां बि आहे। जेको को सॉवरन आहे, जेकॾहिं उहो डॉलर इशू थो करे त उहो सॉवरन बि फेल थी सघे थो, ठीकु आहे न। सो हियर तव्हां पंहिंजो जेको फेथ आहे न, उहो हिन नेटवर्क में विझो था पिया, एज़ अपोज टू हिकिड़े सॉवरन जे अंदरि विझण जे, कोई मुल्क जे। हिते हिकिड़ी इंट्रेस्टिंग ॻाल्हि इहा बि आहे कि राकेश जीअं चयो त हिकिड़े सर्टन साइज़ ऑफ नेटवर्क जे लाइ इहा थिए थी। माना अगरि साइज़ नंढो हूंदो त पोइ हुनखां पहिरीं जॾहिं राकेश चयो त कंहिं ट्रांज़ेक्शन अप्रूव करण लाइ सर्टन थ्रेशोल्ड खपे, नोड्स जो जेको खे अप्रूव कनि ऐं एक्ज़ैक्टली हुन ट्रांज़ेक्शन अप्रूव कनि, त उहो जेको थ्रेशोल्ड आहे उहो इट्स अ परसेंटेज ऑफ टोटल नंबर ऑफ नोड्स। अगरि ईअं पाण खणी ॾिसूं त उहो थ्रेशोल्ड घटिजी थो वञे, ऐं पोइ अगरि उहो थ्रेशोल्ड अचीवेबल आहे बाय वन एंटिटी, या हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन लाइ या हिकिड़े ग्रुप ऑफ पीपल लाइ, त पोइ दे कैन गेम द सिस्टम। उहे सभु पंहिंजा नोड्स जेके आहिनि उहे उनखे चवंदो तव्हां कूड़ ॻाल्हायो, माना तव्हां हिकिड़ी कूड़ी ट्रांज़ेक्शन अप्रूव कयो, त पोइ ग़लति ट्रांज़ेक्शन अप्रूव थी सघे थी। पर अगरि नेटवर्क वॾो आहे, सफिशिएंट साइज़ जो आहे, ऐं पोइ उनमें सफिशिएंट डिफरेंट एंटिटीज़ या इंट्रस्ट टाइड अप आहिनि, चाइना में कुझु माण्हू आहिनि जेके जिन वटि इलाही सुठो कंप्यूटिंग पावर आहे, उहे बि टाइड अप आहिनि, रशियंस बि आहिनि, अमेरिकन्स बि आहिनि, हज़ारे माण्हू आहिनि, ठीकु आहे। त पोइ उन्हनि सभिनी जे इंट्रस्ट में इहो ई आहे त ट्रांज़ेक्शन जेकियूं आहिनि से लेजिटिमेटली अप्रूव थियनि, कूड़ी ट्रांज़ेक्शन अप्रूव न थियनि। सो दे विल नेवर लेट समबडी, जेकी 50% 51% अटैक चइबो आहे, त अगरि 51% जेके नोड्स आहिनि पूरे नेटवर्क जा उहे कूड़ ॻाल्हाइण शुरू कनि,
त नेटवर्क खे उहा हाईजैक करे सघनि था। छो जो एतिरा सारा डिफरेंट माण्हू आहिनि ऐं एतिरा पावरफुल माण्हू आहिनि जिन जा सभिनी जा इंटरेस्ट टाइट आहिनि, जीअं सभिनी वटि बिटकॉइन्स आहिनि ऐं उहे चाहिनि था उनजी वैल्यू हाणे हाईजैक न थिए। दे विल ऑल मेक श्योर त अगरि अमेरिका में को हरामी माण्हू आहे जेको माना त वधीक में वधीक कंप्यूटर्स वठे पियो, दे विल इम्प्रूव देयर प्रोसेसिंग पावर एज़ वेल एज एन एग्जांपल ऑफ काउंटरिंग दैट। हा त ॿियो हिकिड़ो पाण कॉन्सेप्ट प्रोसेसिंग पावर जो छा लिंक आहे? सॉरी, प्रोसेसिंग पावर जो छा लिंक आहे? हा मां उहो ई चवां उनजी तरफ़ वञा पियो। हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे प्रूफ ऑफ वर्क जो बिटकॉइन जे अंदरि, ऐं ॿियूं ब्लॉकचेन्स बि इहो कॉन्सेप्ट यूज़ कंदियूं आहिनि। हाणे ॾिस न, जेकॾहिं इट्स ऑल इट टेक्स, जीअं तूं ॻाल्हि करें पियो आसिफ, त छा मां स्टार्ट करे सघां थो नोड? हा, तूं करे सघें थो स्टार्ट नोड, ठीकु आहे न। पर बिटकॉइन जो ख़ासि तौर ते हिन वक़्तु मसइलो इहो आहे त तव्हांखे खोड़ सारो कमु करणो पवंदो आहे कॉइन्स खे माइन करण जे लाइ, ऐं उहो कमु करे पोइ हुन कम जो सबूत ॾियणो पवंदो आहे। जेसिताईं तव्हां उहो कमु न कंदव, इहो दिस इज़ लाइक तव्हांखे क्रिप्टोग्राफिक हैश फंक्शन्स जी वैल्यूज़ कैलकुलेट करणी, दैट्स द कम हियर, ठीकु आहे न। पर हुन जे लाइ तव्हांखे जीपीयूज़ खपंदा आहिनि, तव्हांखे स्ट्रॉन्ग हार्डवेयर खपंदो आहे। जेकॾहिं तव्हां कमु न कंदव उहो, त तव्हां कॉइन माइन न करे सघंदव। त तव्हांखे लिटरली एनर्जी स्पेंड करणी पवंदी बिटकॉइन जे केस में, in order to be able to even verify other people's transactions. ॿिए के जूं ट्रांजेक्शन्स खे वेरीफाई करण जे लाइ बि तव्हांखे कमु करणो पवंदो। त हाणे सो why does it matter, right? ओकाश जी ॻाल्हि करे पियो, जेका तूं ॻाल्हि करीं पियो, हुन सां हिन जो छा तालुक आहे? उहो इहो आहे त जेको प्रूफ ऑफ वर्क आहे न, उहो हिकिड़ो फिजिकल बैरियर थो इंट्रोड्यूस करे बिटकॉइन में। ॿी हर शइ वर्चुअल अथसि, है न। दिस इज़ द ओनली फिजिकल बैरियर त तव्हांजो सिस्टम गेम न थींदो। त बाबा तव्हांखे एक्चुअली रियल लाइफ में एनर्जी स्पेंड करणी पवंदी, काथे जेके न जूल्स खपाइणा पवंदा कंहिं जॻह ते, जेके ट्रांसलेट थींदा कॉइन्स में, ठीकु आहे न। सो दिस इज़ व्हाट लिंक्स इट टू फिजिकल रियलिटी, मतलब इहो जेको एलिमेंट आहे हिन जो प्रूफ ऑफ वर्क जो। अच्छा, कॉइन माइन करण ते असां ॻाल्हाई न, कॉइन क्रिएट कीअं थियनि इन द फर्स्ट प्लेस? हा, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां। हिकिड़ो त कॉइन मिलंदा आहिनि जेकॾहिं तव्हां वेरीफायर हो, ब्लॉक्स खे वेरीफाई था कयो, ट्रांजेक्शन्स खे वेरीफाई कंदा वेठा हो न तव्हां, त तव्हांखे फी मिलंदी आहे हिकिड़ी काइंड ऑफ कॉइन्स खे ॿियनि माण्हुनि जी ट्रांजेक्शन्स खे चवण जी, था हा बाबा ही ट्रांजेक्शन सही आहे, जस्ट टू पार्टिसिपेट इन द प्रोटोकॉल यू गेट अ फी, ठीकु आहे। दैट्स वन वे यू माइन कॉइन्स। देयर आर अदर वेज एज वेल, दिस इज द मोस्ट कॉमन वे जेको प्रोटोकॉल में बिल्ट इन आहे। ॿिया बि तरीक़ा अथसि जंहिंमें तव्हांजा नवां कॉइन्स क्रिएट था थियनि पिया, पर अल्टीमेटली उन्हनि सॼनि तरीक़नि ते तव्हांखे रहण जे लाइ तव्हांखे को न को कमु करणो पवंदो, काई न काई कंप्यूटेशन करणी पवंदी हिकिड़ी नोड ते, जेका इनेबल कंदी हुनखे। मतलब दैट्स अ शॉर्ट आंसर टू द क्वेश्चन। इन में डिटेल आहे टेक्निकल वधीक त इहो कीअं थो थिए, एग्जैक्टली मैकेनिज्म छा आहे, पर basically I think that's good enough answer. But again, if you want to go into a little bit more technical details, basically छा जो हिकिड़ी कैलकुलेशन आहे, हिकिड़ो टाइप ऑफ कैलकुलेशन आहे कंप्यूटर में, क्रिप्टोग्राफी में, जंहिंखे चवंदा आहिनि हैश फंक्शन। ऐं हैश फंक्शन छा कंदो आहे, जो हिकिड़ो इनफ माना केतिरो बि साइज़ जो डेटा हुजे उनजी हिकिड़ी सिग्नेचर ठाहे वठंदो आहे। सिग्नेचर जी साइज़ फिक्स हूंदी आहे, राइट। ऐं उहा सिग्नेचर उन डेटा खे आइडेंटिफाई कंदी आहे। उन डेटा में हिकिड़ी बि बिट या हिकिड़ो बि इंच बि थोरो अॻियां पोयां कंदो त उनजी सिग्नेचर डिफरेंट थी वेंदी कंप्लीट, एंड दैट्स अ हैश फंक्शन। माइंड ईअं थींदो आहे जो तव्हां जेके पोयूं ट्रांज़ेक्शन, आई थिंक जेको लास्ट ट्रांज़ेक्शन थी आहे उनखे तव्हां हैश कंप्यूट कंदा आहियो, ठीकु आहे न। पर उन हर ट्रांज़ेक्शन जे अंदरि हिकिड़ो नंबर हूंदो आहे जेके चवंदा आहिनि नॉर्म्स, राइट। उहो नंबर जेको आहे सो तव्हां चेंज करे सघो था। उहो 0 खां शुरू कयो, पोइ 1 कयो, वरी हुन ट्रांज़ेक्शन जो हैश ठाहियो, वरी हुन नंबर खे 2 कयो, वरी हुन ट्रांज़ेक्शन जो हैश ठाहियो। ट्रांज़ेक्शन इज़ बेसिकली डेटा, ठीकु आहे न। बाबा ट्रांज़ेक्शन थिंग माना फ्रॉम टू अमाउंट ऐं जेको सो डेट, सम्झो एतिरी आहे ट्रांज़ेक्शन। त उनमें इहे माना डेटा आहे। ॿियो हिकिड़ो अञा डेटा आहे जेको तव्हां चेंज करे सघो था, उहा आहे नॉर्म्स। तव्हां नॉर्म्स 0 रखो ऐं पोइ सॼी ट्रांज़ेक्शन जो हैश ठाहियो। हाणे हैश जेको निकितो आहे न, उन जो जेके शुरू वारियूं बिट्स आहिनि न, उहे 0 हुजणु घुरिजे। उहे सर्टेन नंबर ऑफ इनिशियल बिट्स शुड बी 0, ठीकु आहे न, फॉर यू टू से बाबा मूं बिटकॉइन माइन सक्सेसफुली कयो आहे, ठीकु आहे न। हैश कहिड़ो बि नंबर थी सघे थो, असांखे ख़बर न आहे कहिड़ो हूंदो, पर
जॾहिं पाण नॉर्म्स चेंज कंदा वेंदासीं त डिफरेंट हैश मिलंदा वेंदा. If we hit a particular hash जंहिं जूं शुरू वारियूं for example 17 bits जेके उहे 0 आहिनि all, then we have found a hash which satisfy the criteria for a Bitcoin. अगर पाखे अहिड़ो हैश मिली थो वञे जंहिंजी शुरू वारियूं 17 बिट्स 0 आहिनि त तव्हांखे हिकिड़ो बिटकॉइन मिलंदो. ऐं उहे बिट्स जेकियूं आहिनि 17 जेको हींअर पाण चऊं था इहे 17 त मूं हींअर रैंडमली नंबर हिकिड़ो चूज़ कयो एग्ज़ाम्पल लाइ, पर इहो डिटरमिन थींदो आहे नेटवर्क डिटरमिन कंदो आहे. त अगरि इहो 17 मां फ्राए 18 कंदासीं डिफिकल्टी वधी वेंदी, छो जो प्रोबेबिलिटी घटि थी वेंदी तव्हांजो शुरू वारियूं कंसेक्यूटिव 18 बिट्स 0 ते. पर हिनखे फ्राए हेठि कंदासीं 16 कंदासीं त डिफिकल्टी ईज़ी थी वेंदी. त डिफिकल्टी इहे थींदी रहंदी आहे. ऐं जी जी न मां बेसिकली सॉरी इंटरप्ट कयां पियो, पर हुन में उहो जेको बिटकॉइन जे नेटवर्क में न हिकिड़ी हिकिड़ो कर्व ठहियल आहे त केतिरा कॉइन्स माइन थी सघनि था ओवरऑल इन द लाइफ टाइम ऑफ बिटकॉइन. लिमिट आहे, अनलिमिटेड सप्लाई न आहे बिटकॉइन जी. माना हुन प्रोटोकॉल में इहो शइ ऑलरेडी डिज़ाइन थियल आहे त हिकिड़ी लिमिट ईंदी, उन खां पोइ ॿिया नो मोर बिटकॉइन जेके अची विया, नई माइनिंग न थींदी, हाणे उहे बसि शफल थींदा पिया. छा आहे उहा लिमिट? घणी आहे लिमिट? We are close to it actually. मागे एग्जैक्ट नंबर याद ना है, पर इट्स एक्सपायर थी माना नवा बिटकॉइन को निकल बंद थी. हाँ आई थिंक काफी ॿियो उहा लिमिट, ॿियो हिकु त लिमिट आहे, ॿियो जेको बिटकॉइन्स जेका सप्लाई आहे न उहा स्लो थींदी वेंदी एज टाइम गोज़ बाय. त उहो सॼा ईअं न आहे त उहो ॾींहुं हिकु ॾींहं में अची वेंदो. छा थो थिए त माना जेके अर्ली इयर्स जो आहे न बिटकॉइन में, जीअं आकाश चवे पियो त इट वाज इज़ी टू माइन देम, पर जीअं जीअं टाइम गुज़रंदो वेंदो नवनि बिटकॉइन्स जो क्रिएट थियणु ॾुखियो थींदो वेंदो, तव्हांजो इम्पॉसिबल थी वेंदो. ठीकु आहे न. त उहो बि हुन प्रोटोकॉल में ऑलरेडी डिज़ाइंड आहे त बाबा ईअं न आहे त यू कैन जस्ट कीप गोइंग एंड इन्वेंटिंग न्यू. इहो बि जेके बिटकॉइन जा प्रोपोनेंट्स आहिनि न, इहो हिकिड़ो एंटाई गवर्नमेंट आर्ग्यूमेंट आहे, बेसिकली एंटाई नेशन स्टेट आर्ग्यूमेंट आहे. गवर्नमेंट्स जेके न उहो फियाट करेंसी जंहिंखे चयो वेंदो आहे, दे कैन जस्ट गो एंड प्रिंट मनी, है न. काई बि गवर्नमेंट हूंदी चवंदी भाउ सेंट्रल बैंक चवंदी टेक्निकली दे कैन जस्ट. बिटकॉइन में दैट इज़ नॉट पॉसिबल. जेके तव्हांजी मनी सप्लाई आहे टोटल, जंहिंखे M2 चयो वेंदो आहे इकोनॉमिक्स जी लिंगो में, उहा फिक्स्ड आहे बिटकॉइन में. इवेंचुअली हुनजो हिकिड़ो अपर बाउंड आहे, हुनजा पंहिंजा कॉन्सिक्वेंसिस आहिनि. बाय द वे इन टाइप जी करेंसी खे डिज़ाइन करण जा वी ट्राइड दिस. कंहिं ज़माने में पाण गोल्ड स्टैंडर्ड ते हूंदी सॼी दुनिया, एंड इट डिडंट वर्क आउट वेरी वेल. ठीकु आहे न. त सो इट्स अ बिग डिबेट इन इकोनॉमिक्स जे शोबे में त यार ईअं सही आहे या न आहे. वी हैव ट्राइड दिस बिफोर, इट डिडंट क्वाइट वर्क वेरी वेल बियर करण. पर जेके बिटकॉइन जा जेके फेवर में माण्हू न चवनि था यार न लास्ट टाइम जॾहिं थियो उन वक़्तु गवर्नमेंट्स इन्वॉल्व हुयूं, गवर्नमेंट्स हरकतूं कनि थियूं. हाणे जेको आहे न पाण इहो डिस्ट्रीब्यूट था करे छॾियूं त इट हैज़ सर्टेन मैजिक प्रॉपर्टीज़. इट मतलब पर खां ख़बर, आई मीन मां पर्सनली मां पुछंदमि त मां चवंदुमि द ज्यूरी इज स्टिल आउट. मतलब का ख़बर न आहे त हाउ विल दिस प्ले आउट, पर इट्स एन इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट जेका सॼी दुनिया करे थी पई न. हाँ, but a physical barrier है processing power वारो, तो then again that introduces some kind of power dynamics, right? हाँ, It can never be like fully decentralized. या वो पोइ उन जे लाइ वरी जेके ॿियूं करेंसीज़ आहिनि न, उन्हनि उनजो तोड़ ॻोल्हियो आहे. नयूं जेके बिटकॉइन खां पोइ आयूं आहिनि, बिटकॉइन त पहिरीं हुई, बिगेस्ट आहे हिन वक़्तु, सभिनी खां वधीक वॾी आहे. पर ॿियूं जीअं हिकिड़ी करेंसी आहे कार्डानो जे नाले सां, उनजी कार्डानो ब्लॉक चेन आहे, उनजी करेंसी जो नालो आहे एडा. उन में कॉन्सेप्ट, उन में बि ऐं ॿियनि में बि कॉन्सेप्ट आहे त जेको आहे प्रूफ ऑफ स्टेक जो. माना हिकु बिटकॉइन में छा आहे त तव्हां प्रूफ ऑफ वर्क था ॾियो नवां ब्लॉक हासिल करण जे लाइ, राइट. हाँ, पर कार्डानो में इहो आहे त तव्हांखे सिर्फ़ु इहो साबित करिणो आहे त तव्हांजो कोई न कोई स्टेक आहे नेटवर्क में. सही आहे न. उहो पोइ स्टेक तव्हां कीअं था साबित कयो? इनिशियल इन्वेस्टमेंट सां. जेकॾहिं शुरू में तव्हां कुझु कॉइन बाय कया, पोइ तव्हांजो स्टेक अची, पोइ हुन स्टेज खे तव्हां पंहिंजे स्टेक खे लेवरेज था कयो पिया वधीक पार्टिसिपेट करण जे लाइ नेटवर्क में. पोइ तव्हांखे एतिरो प्रोसेसिंग पावर न खपे, सिर्फ़ु तव्हांखे साबित करिणो आहे त तव्हां सुठा सिटीज़न हो हिन नेटवर्क जा, बेसिकली. सम्झो ॻाल्हि खे. त उन में गेम थोड़ी चेंज थी वञे पई. पर उन में बि क्रिप्टोग्राफिक जेके प्रॉपर्टीज़ आहिनि, जेके मैथमेटिकल प्रॉपर्टीज़ आहिनि, उन जूं बि साॻियूं आहिनि. एटलीस्ट दे आर प्रूवन टू बी द सेम.
पर इहो जेको प्रूफ ऑफ स्टेक वारो कॉन्सेप्ट आहे अञा रिलेटिवली नओं आहे त अञा उनजी वाइट स्ट्रिप पर उहो इन मसइले खे हल कंदो पावर उहो बेसिकली आंसर आहे त छो त बिटकॉइन जो मसइलो इहो आहे त सेंट्रलाइज़ थी वियो आहे बिटकॉइन टू अ डिग्री जेके माण्हू वधीक पावरफुल आहिनि जीअं तूं चईं थो पियो उन्हनि वटि वधीक कैपेसिटी आहे एनर्जी स्पेंड करण जी ब्लॉक्स माइन करण जी त प्रूफ ऑफ स्टेक उन मसइले खे हल करण मां बि वेठो हुजां मां वटि को जीपीयू बीपीयू न बि हुजनि त मां बि हिकिड़ो सिंपल नोड स्टार्ट करे लॻी थो सघां उनमें उन लाइ मूंखे घणो कुझु न खपे प्रूफ ऑफ स्टेक नेटवर्क में पढ़े थोड़ा शुरू में पैसा ॾियणा पवंदा विझणा पवंदा उनमें डॉलर या पाउंड पर पोइ देन यू आर पार्ट ऑफ द नेटवर्क आफ्टर दैट सही हाणे बिटकॉइन वठिजे या न वठिजे मां इहे दोस्तनि ॿियनि बि पुछो मां सॼनि खे चवंदो आहियां बाबा जेकॾहिं पैसा पिया थो जंहिंखे तव्हां पाए ॾियो था पिया तव्हांखे फ़र्क़ु न पवंदो त ओतिरी तव्हां वठी छॾियो इट्स ऑलवेज गुड टू इन्वेस्ट इन हाई रिस्क हाई रिवॉर्ड टाइप ऑफ इन्वेस्टमेंट बिटकॉइन इज अ हाई रिस्क हाई रिवॉर्ड टाइप ऑफ इन्वेस्टमेंट ठीक है ना मतलब इन में that's all I have to say about it मतलब it's a personal choice type of thing मतलब जो simple answer ना है but know that it is high risk still काफी high risk का अॼु बि अब वठण जो तरीक़ो छा आहे मुख़्तलिफ़ एक्सचेंजिस आहिनि Coinbase आहे हिते यूएस में त Coinbase वॾी एक्सचेंज आहे तव्हां अकाउंट ठाहींदा आहियो पंहिंजो हिन वक़्तु वारो फिएट करेंसी वारो जेको बैंक अकाउंट सां लिंक कंदा आहियो पोइ पंहिंजा डॉलर ऐं पाउंड ॾेई करे तव्हां बिटकॉइन वठंदा आहियो तव्हांखे बिटकॉइन तव्हांजे अकाउंट में पिया हूंदा पोइ तव्हां पोइ हुनखे डाउनलोड बि करे सघो था जेकॾहिं चाहियो त पंहिंजे कंप्यूटर ते बि रखी सघो था अकाउंट बंदि बि करे सघो था इट्स वेरी सिंपल एप्स बि आहिनि हाणे त Coinbase जी त ऐप आहे तव्हां फोन ते वठी सघो था तव्हांखे कंप्यूटर जी ज़रूरत नाहे यू कैन जस्ट अच्छा सही It's very simple. They made it a game almost, buy and selling of all this. तूं ॿुधाए मां चलो हे त टेक्निकल ॻाल्हियूं पाण खोड़ कयूंसीं तूं मूंखे इहो ॿुधाए त तूं फाइनेंस जे शोबे सां तुंहिंजो तालुक आहे न त तूं हिनखे कीअं ॾिसे थो पियो तुंहिंजी साइड तुंहिंजे पर्सपेक्टिव खां व्हाट डज़ इट लुक लाइक मां हिन ते घणी रिसर्च न कई आहे पर मुंहिंजो जेतिरो अंदाज़ो आहे त जेके सवाल आहिनि उहे आहिनि त बैकअप वैल्यू हुनजी बैकअप छा आहे मूंखे त लॻे थो इहो त हलंदो काफ़ी अरसे ताईं लॻे थो पर उनजे पुठियां का वैल्यू न आहे त पोइ उहे अल्टीमेटली बर्स्ट थी वेंदो ऐं को हो न थींदो वैल्यू न आहे वैल्यू खे कीअं तूं डिसाइड करणु हिन में इकोनॉमी में वैल्यू क्रिएट थींदी आहे उन सां लेबर सां ऐं कम सां न वैल्यू जेका वैल्यू एडिशन थींदी आहे इकोनॉमी में हिन जे पुठियां का हो आहे ई कोन वैल्यू हिन में इहा आहे त जेका प्रोसेसिंग पावर आहे जेका इलेक्ट्रिसिटी स्पेंड थिए थी उन में कंप्यूटर नेटवर्क में उहा हुनजी वैल्यू आहे उनखे हाणे केतिरे हद ताईं सस्टेन थी सघे थो केतिरी वैल्यू खे उहो सस्टेन करे सघे थो केतिरे टाइम ताईं दैट्स अ क्वेश्चन मार्क इट्स नॉट फाइनेंस इंडस्ट्री बि कंप्लीटली डिसाइडेड न आहे फॉर एग्जांपल असांजो जेको JP Morgan आहे one of the biggest banks in the US उन CEO पहिरियां जेको क्रिप्टो करेंसी खे कंप्लीटली डिसरिगार्ड कंदो हुयो चए थो कंप्लीट फ्रॉड आहे पर उन खां पोइ उन्हनि बि आहिस्ते आहिस्ते ब्लॉकचेन में ऐं कॉइन्स में इन्वेस्टमेंट करणु शुरू कई आहे पर उन्हनि पंहिंजा नेटवर्क ठाहिया आहिनि जेके बैंक्स जा बैकअप नेटवर्क आहिनि उनजे पुठियां करेंसी जी बैकिंग आहे त उहा हिकिड़ी ॻाल्हि आहे पर जो कंप्लीटली डिसेंट्रलाइज़्ड जेको कॉन्सेप्ट आहे उहो ऑब्वियसली हुननि खे न सम्झ में अचे थो न उहो पसंदि कनि था ऐं न उहो करे सपोर्ट कंदा फाइनेंशियल एस्टेब्लिशमेंट जो इहे कंप्लीटली सर्कमवेंट थी करे न उनखे सबवर्सिव आहे उन्हनि जे लाइ जेके सेंट्रल नोड्स आहिनि वॾा वॾा फाइनेंशियल इंस्टीट्यूशंस उन्हनि जे फेवर में न आहे इहा शइ त करेंसी जी मैनेजमेंट डिस्ट्रीब्यूट थी वञे सॼी दुनिया में इन तरीक़े सां तो पावर लूज़ कंदा जेके एग्जिस्टिंग प्लेयर्स उनमें I think in a subversive, I mean, I'm very skeptical about the subversive elements of the blockchain, decentralization, this and that. उन जो
सिस्टम जेको आहे हींअर असांजो ओवरऑल वर्ल्ड सिस्टम आहे उहो उनखे हर शइ खे सब्सिट्यूट करे वठंदो आहे हर शइ खे को ऑप्ट करे वठंदो हुनखे हा उहो त को मसलो ई न आहे हा त मां आई सी व्हाट यू आर सेइंग हुनखे कंहिं न कंहिं नमूने सां अडॉप्ट करे हुनखे खाई वेंदो ईअं चईंदो पियो न हा बिल्कुलु हा यार बिटकॉइन यस मां एग्री थो कयां पियो तोसां बिटकॉइन जेको ओरिजिनल जेको कॉइन आहे उहो ऑलरेडी घणे हद ताईं टू बी ऑनेस्ट को ऑप्ट थी वियो आहे ठीकु आहे न पर जेके नवां आइडियाज़ जेके हिन वक़्तु रिसर्च ऐं अर्ली डेज में जेके प्ले था थियनि पिया न उन्हनि में दे आर हार्डर टू को ऑप्ट ऐं मेन जेको असल छा आहे न जेको बिग बैरियर आहे मुंहिंजे this is maybe a technical barrier but not so technical also त हुनजी का मैसिव अडॉप्शन जेसि ताईं न थींदी न माना तेसि ताईं इट्स हार्ड टू से एनी ऑफ दिस मतिलबु बिटकॉइन जेको आहे न हिन वक़्तु या क्रिप्टो करेंसीज़ जनरली सॼी फील्ड जेका आहे उहा उनजी जेका हालत आहे न उहा लेट 80s में जेका इंटरनेट जी हालत हुई न उहा उन वांगुरु आहे इंटरनेट हुई एग्ज़िस्ट करे पई लेट 1980s में पर काई अहिड़ी एप्लीकेशन न हुई जेका हुनजे यूज़ खे ड्राइव करे पोइ वर्ल्ड वाइड वेब जॾहिं ईजाद थी न वेबसाइटूं जॾहिं ठाहिण शुरू थियूं ब्राउज़र ठाहिण शुरू थिया त उन माना हुनखे ब्लो अप कयो इंटरनेट खे उहा हुनजी किलर ऐप चयो वेंदो आहे हुनखे इंटरनेट एज़ अ कॉन्सेप्ट एग्ज़िस्ट करे पई फॉर 2 डेकेड्स ऑलरेडी पर जेका मेन शइ जंहिं ड्राइव कयो हुनजी अडॉप्शन खे सॼी दुनिया में उहा हुई वर्ल्ड वाइड वेब ऐं पोइ ई कॉमर्स जेका मिड 90s में आई त तव्हां बाबा शयूं बाय ऐं सेल करे सघो था पिया इंटरनेट जे थ्रू त उन जॾहिं उहा कैपिटलिस्टिक सिस्टम में उहा प्लग इन थी इंटरनेट तॾहिं हुनजी एडॉप्शन जेका आहे न फैलिजी वई ठीकु आहे न फ्रॉम इकोनॉमिक्स पर्सपेक्टिव सही आहे न त बिटकॉइन ऐं इहे सॼी शयूं एग्ज़िस्ट करनि थियूं पियूं काफ़ी टाइम खां हाणे ऑलमोस्ट डेकेड थी आहे बिटकॉइन बि ऑलमोस्ट एग्ज़िस्ट कंदे त उन अञा जेको आहे न इन्हनि करेंसीज़ माना सॼी दुनिया में आई एम टॉकिंग अबाउट एवरीबडी इन द वर्ल्ड माना अञा ताईं उहो प्लग इन न थियो आहे असांजी डे टू डे लाइफ में ठीकु आहे न त उनमें उनजे प्लग इन न थियण जा 2-3 रीज़न्स हिकु त टेक्निकल रीज़न्स बिटकॉइन इज़ हार्ड टू डू अ ट्रांजेक्शन ऑन उनमें टाइम ॾाढो लॻंदो आहे ट्रांजेक्शन खे एक्चुअली कंक्लूड करण में तूं कॉफ़ी वठण वेंदे न जेकॾहिं कॉर्नर स्टोर तां त उन ट्रांजेक्शन खे राइट करण में अलाए घणा कलाक लॻंदा त नोबडी हैज़ दैट काइंड ऑफ टाइम त कुझु त टेक्निकल मसला आहिनि पर उहे शयूं इनजे करे छा त बाय डिज़ाइन शयल प्रोटेक्ट करण जे लाइ थियल आहिनि पर जेके नयूं ब्लॉक चेन्स आहिनि उन्हनि जी थ्रूपुट ॾाढी वधीक आहे उहो तमामु तेज़ी सां प्रोसेस करे सघंदियूं उनजी ट्रांजेक्शन थ्रूपुट जेका आहे न ग्लोबल नेटवर्क जी तमामु सुठी आहे इट्स ऑर्डर्स ऑफ मैग्नीट्यूड फास्टर जेके नयूं ब्लॉक चेन्स आहिनि बिटकॉइन खां ठीकु आहे न त हिकु त इहो सेविंग ग्रेस आहे पोटेंशियली ऐं ॿियो जेको मैस एडॉप्शन जो जेको रोके थो पियो फैक्टर आहे उहो आहे त मतिलबु अल्टीमेटली हिन वक़्तु जेका दुनिया पंहिंजी ऑर्गेनाइज़ आहे एटलीस्ट उहा ऑर्गेनाइज़ आहे क्रेडिट ते माना लेवरेज ते है न त तव्हां जेसि ताईं हिननि कॉइन्स खे वठी करे हिननि मां का लेवरेज नथा हासिल करे सघो न तेसि ताईं हिननि जी एडॉप्शन न थींदी मतिलबु जेकॾहिं कॉइन वठी करे तव्हां रखी छॾियो खीसे में त हुनजो तव्हां छा कंदव असल त मज़ो तॾहिं आहे न जॾहिं तव्हां कॉइन खे वठी करे चओ बाबा मां घरु वठां थो हाणे 5% मां कॉइन विधा फॉर एग्ज़ाम्पल या मां पंहिंजो बिज़नेस स्टार्ट कंदुमि उन्हनि खे इस्तेमालु करे कॉइन्स खे एज़ अ कोलैटरल यूज़ करे या उन ते उनजो फाइनेंशियल जेको मॉडल आहे उनजे अराउंड जेसि ताईं उहो बिल्ड न थींदो फॉर द मासिस नॉट फॉर द बिग इंस्टीट्यूशन फॉर द मासिस तेसि ताईं हुनजी एडॉप्शन न ठहंदी सही आहे न त इन में 2 एलिमेंट हिकु त टेक्निकल एलिमेंट आहे एडॉप्शन जो ॿियो जेको फाइनेंशियल मॉडल्स आहिनि अञा एग्ज़िस्ट नथा कनि था हिन जे लाइ न अल्टीमेटली मूंखे इहो लॻे थो ब्लॉकचेन एज़ अ टेक्नोलॉजी त ॾाढी सभिनी खे वणे थी ऐं फाइनेंशियल इंस्टीट्यूशंस एंड बैंक्स उन ते सोल्ड आहिनि फुली ऐं ब्लॉकचेन टेक्नोलॉजी खे इम्प्लीमेंट करण जो जेको कॉन्सेप्ट आहे साइमल्टेनियस अपडेट जेको लेजर अपडेट्स था थियनि थ्रू आउट द ग्लोबली ऐं हुनजी फुल गारंटी आहे त बाबा 100% करेक्ट आहे हुनमें को ब्रेक्स जो मसलो न आहे हिकिड़ी बैंक चए थी मुंहिंजी पोजीशन हे आहे ॿी बैंक त उहे मसला ब्लॉकचेन त ॾाढा ज़बरदस्त तरीक़े सां सॉल्व करे थी ऐं बैंकिंग जे लाइ ब्लॉकचेन टेक्नोलॉजी इज़ अ वंडरफुल थिंग ऐं हुनमें हैवी इन्वेस्टमेंट लॻी हले पई थी सभिनी बैंक्स जे तरफ़ां त हुनखे इम्प्लीमेंट कयूं पंहिंजे लेजर एंड ट्रांजेक्शन्स खे जी ट्रांसपेरेंसी खे इम्प्रूव करण लाइ रिपोर्टिंग खे इम्प्रूव करण लाइ उहो उन ते क्वेश्चन आहे बाक़ी क्वेश्चन इहो आहे त करेंसी उहे अडॉप्ट करण था कनि त वारी ॻाल्हि त बाबा उहो
कॾहिं बैंक्स जेको सो बिटकॉइन्स वठणु शुरू कंदियूं एज़ अ मॉर्गेज डिपॉज़िट, ठीकु आहे, उहो तॾहिं थींदो जॾहिं हो एक्सेप्ट कनि, उनखे अडॉप्ट कनि, पोइ उनखे स्टार्ट रेगुलेटिंग कंदा, पोइ बेसिकली इट विल be subsumed in the existing system. I think it's an interesting period. पाण मांखे लॻे थो पाण हिकिड़े नए पैराडाइम जी शुरूआत में, which is an interesting period to live through, I think. त जेकॾहिं मां again I'm a technologist, right? त मांखे पूरो फेथ आहे त टेक्निकली मसला पाण हल करे वठंदासीं, थी बि विया आहिनि घणा, ठीकु आहे न. The technology is there, जीअं तूं बि चईं पियो, पर सवाल इहो आहे त जेके असांजा पॉलिटिकल ऐं पावरफुल इंस्टीट्यूशन्स आहिनि, जेके हिन वक़्तु करंट स्टेक होल्डर्स आहिनि, what will they make of it? छा उहे टेक्नोलॉजी खणी करे उनखे डायसेक्ट करे पंहिंजी एग्ज़िस्टिंग शयुनि खे इम्प्रूव कंदा, या will they be open to a new way of doing, fundamentally new way of dealing with money, है ना. त I think जेके प्यूरिस्ट इन बिटकॉइन जा या क्रिप्टो करेंसी, जेके क्रिप्टो पंक्स आहिनि सॼी दुनिया में फैलियल, उहे चवनि था त the latter scenario is more likely than people give it credit for. छो त उहे जेके न ट्रेमर्स था सेंस करनि पिया फाइनेंशियल मॉडल में दुनिया जे, they're saying that he sustainable ना है, हिन में प्रॉब्लम्स आहिनि, स्ट्रक्चरली प्रॉब्लम्स आहिनि, फेथ माण्हुनि जो घटिजी वियो आहे अॻु खां फाइनेंशियल सिस्टम में हिस्टोरिकली, जेके फाइनेंशियल, त हाणे उहे चवनि था पिया त न, पीपल विल लुक फॉर दिस. सिर्फ़ु कोई इवेंट आयो न त उहो माण्हुनि खे शिफ्ट करे छॾींदो. दैट्स व्हाट दे आर बैंकिंग ऑन, टू बी ऑनेस्ट. No, but what I don't see is unintended. No, I get the financial current system में जेके tremors आहिनि या structural problems आहिनि, उहे त सभु सफ़ा ज़ाहिर आहिनि, सभिनी हर कंहिं नज़र अचनि था पिया. पर मसइलो इहो आहे त बिटकॉइन उनखे या काई बि क्रिप्टो करेंसी उनखे कीअं एड्रेस कंदी. क्रिप्टो करेंसी तव्हांजी डिपेंडेंसी ख़तम थी वेंदी न. तव्हांखे तोखे वैल्यू ट्रांसफर करणो आहे पॉइंट ए खां पॉइंट बी. जेकॾहिं तोखे कोई बि करेंसी दुनिया जी यूज़ न करणी हुजे, ठीकु आहे न करणी पवे, कंहिं ते बि रिलाय न करणो पए, यू जस्ट वॉक अप टू समवन एंड से ओके हियर्स द मनी, हियर्स द कॉइन, इफ यू विल, जेको बि कॉइन आहे, पिक योर फेवरेट कॉइन. त तव्हांजी डिपेंडेंसी ख़तम थी वञे उन फाइनेंशियल सिस्टम ते. फाइनेंशियल सिस्टम त डिपेंड्स द सेकेंडरी स्टेज ते अची. पहिरियां स्टेज ते इहो हूंदो अथव तव्हां कमु कयो ऐं तव्हांखे हुनजी हो थी मिले, सैलरी थी मिले या वेजिस था मिलनि. This is the other thing. So Bitcoin जेके again purist in जेके उहे चवनि था पिया त this is now even more broader vision, right? Again, this is one way the things may play out, which is त जेको पंहिंजो कॉन्सेप्ट आहे न, तव्हां लेबर कंदव, तव्हांखे पैसा मिलंदा, तव्हां वञी करे खपाईंदो, अॼु तव्हां पोरियो करे आया आहियो, तव्हांखे पैसा मिलिया तव्हां में. त घणा माण्हू स्केप्टिकल आहिनि त इवन इफ दैट मॉडल विल एग्ज़िस्ट फॉर वेरी लॉन्ग. छो त जंहिं पेस ते पाण ॿियूं टेक्नोलॉजीज़ डेवलप था कयूं, जेके AI जे खाने में अचनि थी पियूं, उहे खोड़ सारी जॉब्स खे ऑब्सोलीट करे छॾींदियूं इन नॉट टू लॉन्ग फ्रॉम नाउ. ठीकु आहे न. या रोबोट्स अची वेंदा. त दिस इज द, आई मीन आई एम पेंटिंग अ पिक्चर, आई डोंट नो इफ दिस इज गोइंग टू बी ट्रू और नॉट. मां सिर्फ़ु उन जो मंज़र कशी थो कयां त छा विजन आहे उते. त उहे चवनि था पिया त यार असांजी इकोनॉमिक्स ई चेंज थी वेंदी फंडामेंटली जॾहिं इहे टेक्नोलॉजीज़ अची वियूं न, हिननि जी मैस एडॉप्शन थी. मे बी असांखे हिकिड़े यूनिवर्सल बेसिक इनकम टाइप जे मॉडल में वञिणो पए, जेको इहो आहे त उनजे बारे में हिकिड़े सेपरेट पॉडकास्ट ऑलमोस्ट. पर बेसिकली सभिनी खे पैसा थोड़ा मिलंदा पिया, भतो मिलंदो पियो, कमु कंहिंखे कोई न करणो पवंदो. ठीकु आहे न. मतिलबु देयर आर मेनी सिनेरियोज़. जॉब्स करण जी ज़रूरत ई न पवंदी, या हाणोकी जेके जॉब्स जिनखे पाण सोची था जॉब्स उहे एग्ज़िस्ट ई न कंदी, उहे ॿिए कंहिं फॉर्म में एग्ज़िस्ट कंदी. मे बी दे विल एग्ज़िस्ट इन द डिजिटल रेल्म और द नॉलेज रेल्म. पोइ उन दुनिया जे लाइ स्पेशली डिजिटल करेंसीज़ आर वेरी वेल सूटेड उन दुनिया जे लाइ. छो त एवरीथिंग इज ऑलरेडी वर्चुअल. तव्हांजो कमु बि सॼो वर्चुअल आहे, सॼो कमु ई नॉलेज जो आहे. यूनिवर्सल बेसिक इनकम माना कॉइन्स में मिलंदी, क्रिप्टो करेंसी में मिलंदी. केरु ॾींदो, केरु गवर्नमेंट ॾींदी. This is another interesting thing. We don't know. So the thing is,
जेके प्योरिस्ट आहिनि अगेन बिटकॉइन जा उहे चवनि था त करेंसी जो जॾहिं क्रिटिकल मास ते रीच कंदी न त उहा जहिड़ी करेंसी विल एक्ट मेनी वेज एज अ गवर्नमेंट और द currency along with the institutions that will look after it will almost exist. They will replace the sovereigns. समझे तो बेकार है तव्हां नेटवर्क खां लोन वठंदा नेटवर्क तव्हांखे लोन ॾींदो तव्हां सॼी दुनिया जा जेके माण्हू पार्टिसिपेट था कनि था नेटवर्क में उहे तव्हांखे लोन ॾींदा बाबा ठीकु आहे हिनखे लोन ॾियूं था पिया हिन माण्हू ही सीम्स टू बी लाइक अ गुड पर्सन हिनखे जेको आहे घर वठिणो आहे हिनखे लोन था ॾियूं पिया तव्हांखे नेटवर्क लोन ॾींदो ॾाढो फैसिनेटिंग डिस्कशन आहे फैसिनेटिंग विजन आहे पर obviously मां त स्केप्टिकल आहियां त अहिड़ो कुझु थी सघे थो हुजण बि खपे we'll see हुजण बि खपे आई थिंक skepticism is good मां बि सोल्ड न आहियां completely but I'm just painting the picture जेको तूं पर्सपेक्टिव ॿुधे जेके माण्हू हुन जे बारे में I mean that's one way this is the utopian perspective हिकिड़ो ॿियो पर्सपेक्टिव आहे उहा doomsdayers ठीकु आहे न हिकिड़ो ॿियो क्लास ऑफ पीपल आहे त उहे चवनि था त यार मतलब governments जेके आहिनि न उहे they will fall under their own weight in some way or the other and पोइ तव्हांखे क्रिप्टो ते वञिणो पवंदो you wouldn't have the choice पोइ उहे निकरागुआ जो एग्जाम्पल ॾियनि पिया या pick your favorite failed state उनजो एग्जाम्पल था ॾियनि पिया उते चवनि था त उन्हनि जी करेंसी में एॾी मैसिव इन्फ्लेशन हूंदी आहे they should go to this I mean it will be good for them ठीकु आहे न इहो त फाइनेंशियल वर्ल्ड में कॉन्सेप्ट ऑलरेडी एग्जिस्ट कंदो आहे त का बि इकोनॉमी जंहिंमें इन्फ्लेशन वधी वेंदी आहे त उन्हनि जी इकोनॉमी खे डॉलराइज़ कयो वेंदो आहे न दिस इज देयर IMF जो सॉल्यूशन हूंदो आहे त डॉलराइज़ करे छॾियो मैनेज नथा करे सघनि पिया है न डॉलर छा आहे इट्स काइंड ऑफ लाइक अ ग्लोबल करेंसी ऑलरेडी राइट इफ यू थिंक अबाउट बट दिस टाइम इट्स जस्ट नॉट गोइंग टू बी backed by a government it will be backed by the network that's the idea फर्क इहो आहे सिर्फ़ पर उन जे लाइ उन डूम्सडे सिनारियो में जेके वॾा मुल्क आहिनि जेके डॉलर पुश था करनि पिया या पाउंड पुश था करनि पिया या यूरो पुश था करनि पिया उन्हनि खे फेल थियणो पवंदो एंड दैट्स द सिनारियो दे आर इमेजिनिंग डूम्सडेयर्स सही we'll wait for that we don't have to I mean I'm just again giving you a perspective to ucha perspective maybe recording ke band karu unless you want to say something else before we stop no I think that's good all right chalo ladu sutho thyo I think conversation thodi pani technical aaye wari so let's see jade publish ta kyu to manu cha ta chen pya ठीक है